अस्सलाम वालेकुम दोस्तों, अचण वारी किस्त जी तकरार ड्रामे जी नई अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं। माशाल्लाह बेहतरीन अपडेट दोस्तों अॼु आंदी आहे असां तव्हांजे लाइ। छा अचण वारी किस्त में वाक़ई नवाब खान खे पूरो कयो वेंदो? छा अचण वारी किस्त में दोस्तों मीर बी ऐं जेको आहे बख्शल खे ज़ाहिर कंदो? ऐं अचण वारी किस्त में छा मूसा छुटी वेंदो? ऐं छा हाणे सिजावल खान ऐं शेर अली पाण में गुथम थींदा? बिल्कुलु दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे दोस्तों जेको आहे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे बख्शल खे जेको मीर मोकिलींदो, तव्हां ॾिठो मोकिले छॾियो अथई ऐं उहो वक़्त जे जेको आहे उन खे हिकिड़ो चारो ॾियण जे लाइ जीअं इस्तेमालु कयां जे वक़्तु कढ हेॾे आयो बख्शल जे त वक़्त खे पकिड़े वठंदासीं ऐं बख्शल साफ़ थी वेंदो। मीर जी इहा सोच आहे। जे वक़्तु न आयो, जे वक़्तु वरी ॿी का प्लेनिंग ठाही, इन जो मक़सदु आहे त बख्शल जेको आहे उहो कूड़ो आहे, गद्दार आहे। दोस्तों हाणे बख्शल जे लाइ बि वैल थियण वारो आहे ऐं बख्शल त पंहिंजा त सचो आहे, लेकिन थी सघे थो वक़्तु चाल सम्झी वञे, उनजे पोयों न अचे बख्शल जे ऐं पोइ जेको आहे हिते मीर बख्शल सां वैल कंदो ऐं इहो ई चवंदो तूं गद्दार आहे। बख्शल जे लाइ जिॾां किॾां वैल थी चुको आहे दोस्तों। हाणे वक़्तु जो पीछो बि जेको आहे भावर बि करे सघे थो। राणी उन खे चई रही आहे तुंहिंजो पीछो कर। अनक़रीब दोस्तों वक़्त जा बि पोल पधरा थींदा। सिजावल खान बि इन जे कढ लॻल आहे, तव्हांखे ख़बर आहे। ऐं शेर अली ऐं सिजावल बि हिक ॿिए सां विढ़ण वारा आहिनि। अनक़रीब अॻी किस्त में सिजावल खान जे नवाब खान जे चुंगनि ते ऐं पुलिस जे चुंगनि ते इन्हनि जो बि पाण में जहिड़ो थियण वारो आहे। इहे बि हिक ॿिए खे बुरो भलो चवंदा।